सम्झो पिया ॻाल्हि? चंद सेकंडनि खां पोइ ॾिसो या हबीब खे सुञाणे थी ऐं कीअं थी इताअत करे। अली साईं ज़ुबैर साईं ॿई रज़ी अल्लाह अन्हुमा वठी अल्लाह चयो पाणी किथां कोन मिलियो आहे, हिन औरत वटि पाणी अथव। पर जब अल्लाह जी बनी पाणी ॾे चई पाणी ढुक बि कोन्हे ॾेसि। अल्लाह जी बनी जी सफ़र में हो मुसाफ़िर पाणी कोन्हे। हदीस खे सम्झंदासीं असांजे लाइ उन हदीस जे अंदरि खोड़ सारियूं नसीहतूं समायल आहिनि। सैयदना इमरान बिन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन खां मरवी रिवायत फरमाइनि था नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु असीं सफ़र में हुआसीं। फादलजना लैलतना, रात जो वॾो हिस्सो सफ़र में गुज़रियो। आख़िरकार देर थी वई, काफ़ी लेट थी वई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी थकी पिया, सहाबा इकराम भी थकी पिया, छो त इंसान कमज़ोर आहे, सफ़र करे तो थकियो थो पए। अल्लाह जी ज़ात आहे जेका थकावट खां पाक आहे। आसमान ज़मीनूं सभु कुझु अल्लाह ख़ल्क़ियूं, हेॾो सारो जहान ख़ल्क़ियो। फरमाई वमा मस्सना मिन लुगूब, असांखे ज़रे बराबरि थकावट कोन थी, छो त ख़ालिक आहे, मालिक आहे। इंसान आहे, कमज़ोर आहे। ही दुनिया जो अफ़ज़ल तरीन इंसान मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पर थकावट थी पई। हिन करे को निंड जी ज़रूरत पइजी वई। त इंसान आहे केॾो भले छो न हुजे, वली हुजे, बुज़ुर्ग हुजे, पर कमज़ोर आहे। चंद कलाक मुसलसल हले, सफ़र करे थकी पवंदो, निंड करे पए। कमज़ोर आहे इंसान, हर कोई इंसान ही कमज़ोर है, हर कोई इंसान ही कमज़ोर है। अल्लाह ताला ने कहा ला ताखुज़ुहु सिनतुन वला नौम, अल्लाह के निंड को दीजिए, निंड का पाक हमेशा रहंदो, हमेशा जिंदा है, सुजागा। निंड तो परे जी ॻाल्हि अल्लाह फरमाईंदो ला ताखुज़ुहु सिनतुन, अल्लाह के ऊंघ झूठो पवंदो आहे निंड जो। नबी अलैहिस्सलाम के आराम की जरूरत थी पई, तो इंसान कमज़ोर है, मोहताज है। अल्लाह अकबर। नबी अलैहिस्सलाम सुनी पिया। अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह अन्हु बिन लश्कर में मौजूद हैं, उमर रज़ी अल्लाह अन्हु, दीगर सहाबा इकराम सब मौजूद हैं। पाण सुम्ही पिया, सहाबा सुम्ही पिया। फजर जो टाइम वेझो आहे, कुछ टाइम खां पहिरें नबी अलैहिस्सलाम आराम कयो। मथा फजर जी नमाज जो टाइम थी वियो, कंहिंजी वक़्त कोन खुली। तव्हांजो सिज उभरी, सिज उभरण खां पोइ सावी उमरान रज़ी अल्लाह अन्हु बयान थो करे त सभ खां पहिरें जनाब अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह अन्हु जी अखि खुली। ॿिए नंबर ते जनाब उमर रज़ी अल्लाह अन्हु जी अखि खुली। जी उमर रज़ी अल्लाह जी अखि खुली, वकान रजुलन जलीला, हदीस में आ त उमर साईं जलील शख्स हुआ। जलील उनखे चइबो अरबी में जंहिंजे आवाज़ में उहो दबदबो हुजे, जॾहिं ॻाल्हाए त छातीअ मां आवाज़ निकिरे। उमर साईं खे रब उहो आवाज़ ॾिनो, उहा जलाल अज़मत ॾिनी। पाण जॾहिं ॻाल्हाईंदा हुआ त आवाज़ उहो छातीअ मां लॻंदो। पाण जीअं उथनि था, ॾिठो सिज उभरी चुको, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़नि था। नबी अलैहिस्सलाम जे कननि ते इहो आवाज़ पहुतो। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु जी इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन वारो नबी अलैहिस्सलाम जी थी वेठा। सहाबा इकराम बयान था कनि, नबी अलैहिस्सलाम जॾहिं सुम्हंदा हुया, असीं नबी अलैहिस्सलाम खे उथारींदासीं कोन, तव्हांजो पाण उथनि। इहा शइ अदब जे मुनाफ़ी आहे। नबी अलैहिस्सलाम सुता पिया आहिनि, उनखे उथारियो वञे, कमाल दर्जे जो तहज़ीब, कंहिं उथारियो कोन। उमर साईं जो आवाज़ ॿुधी नबी अलैहिस्सलाम बज़ाते ख़ुदि उथी विया। माना सहाबा इकराम एतिरी क़दर नबी अलैहिस्सलाम जी तहज़ीब कंदा हुआ। इन हदीस मां इहो मसइलो मालूम थियो। ऐं गॾोगॾु नबी अलैहिस्सलाम सुतल, हिन दुनिया जा सभु
افضل ترین ولی ان سفر میں سوتل ہے آیا نا بابا ان دنیا جو سب کا وڈو ولی کیرا اسا حدیث جو نظریہ تو محمد رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم خبر ہے دنیا والے نظریہ چاو جن وہ خبر انہن کے اسا جو نظریہ ان دنیا جو افضل ترین اللہ جو ولی کیرا محمد رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم انہاں کا افضل ذات کا بنے سب کا اعلی ہے سب کا جو اہل حدیث جو نظریہ تنے کرے اہل حدیث جو مذہب تو بابا نبی صحیح کا صاحب کے جی اطاعت کرنی کونے ہونا کا افضل کے راہ ہی کونے نا بابا بین کے ڈسن میں آیا بین کے بیا ڈسن میں آیا کو ہونا میں کو بغداد میں تو کو انڈیا میں کو کوفے میں تو کو ہونا میں بین کے بیا نظر آیا پر اساں چون نہ مدینے والے صحیح بس گال ختم فاطمہ رضی اللہ عنہ بابا کا متھے کے آہی کونے جن جیسی کوئی لگی کہ میں جنت میں پہنچوں ان لشکر میں بے نمبر تے ابو بکر صدیق نبی نے کہا پو دنیا جو اعلی انسان اساں جو نظریہ منشور ہے منہج ہے عمر صحیح موجود ہے نبی نے کہا پو ابو بکر صدیق ٹے نمبر تے جے انسان جو نالو رب العالمین وٹ جن جو شان ہے عمر فاروق ہے ان دنیا وڈے میں وڈا والی موجود ہے وڈی مزے دی گل میں بتایا سب سمی رہے سج ابری ہو خبر کو پئی تے سج ابری ہو انسان ننڈ میں سمے نہ دنیا میں چھا پہ ہوتے خبر کو گال سمجھو گیا انسان صرف ننڈ میں سمے دنیا میں چھا پہ ہوتے خبر کو اساں حال ہے عمران جو مسلمانوں عقیدے کے سمجھو منہج کے سمجھو نظریے کے سمجھو قرآن حدیث سے تعلق جوڑو مسئلہ ختم کو مولو مولوی تمہاں کے گمراہ کو نہ کرے سکتا جو کہ قرآن سے تمہاں جو تعلق پکو افضل ترین جماعت انہیں لشکر موجودہ سجو بریو کی خبر کون بھی تاں جو فجر کی نماز جو ٹائم نکری ہو یہ بخاری مسلم ہے سے بخاری مسلم کا سبنی وٹ معتبر ہے جگر کو انہن کے نہ تو نہیں تو نظر آ چونکہ قرآن نہیں پڑھا کچھ معلوم ہے بخاری مسلم معتبر کو ہے بڑا پائے نا ہر کے جو نظریہ ہوا منشور منہج قرآن کا پوچھو تو ننڈ میں انسان کے پتو تھے تو دنیا میں چھائے قرآن نے حوالے سے تھوڑا سا وضاحت کرتے ہوئے مثال سورت کہف جمعے جی پڑھن جو کما اجر ثواب ہے کہف جی سندھی میں معنی ہے غار چا معنی ہے غار اللہ تعالیٰ نے صورت میں کچھ ساتھن جے واقعے کے ذکر کیا نوجوانن جے جیسے غار میں لکھی ہے ہر مجھو بھاؤ جاندی مجھو آواز ہونے پہ ہو سب نے اختلاف کر کے اچھلے رب جو قرآن کھولے سورت کہف کھولے ٹھیک ہے نا بابا بزرگ چاچو فلانے چاچو منہ چاچو وہ مسجدارو چاچو چے وہ چاچو چے کم تو گھنو ہے نا ماڑو جو عوام پریشان تھی ہوا یہ مولے نے پوچھا ہے عوام جو لوگ کون ہے مجرمی مولا جے کے مانن کے قرآن حدیث کا ہٹائے کرے بزرگ جو کہانی فلاں بزرگ ہتا گوتو وڑندو ٹوبی میں سعودی نکلندو تو ڈٹھو منہ کون ڈٹھو بابا تمہارے بابا ڈٹھو ان کو ڈٹھو بزرگ تا چاہے فلاں بابا اندا اسن کے خبر پجی نہیں پڑھو چلا ہے تو ڈٹھو نہ منہ کون ڈٹھو تمہارے بھی نہ بزرگ نے فرمایا کیڑا بزرگ ہے خبر ہی کونے کو تعارف بھی ہنجر تے روٹی جو ہکڑو تے تجربہ کئی ہتا ٹوبی وڑے شکار پر مالک نے سعودی میں پوری دنیا میں بزرگ جو کو آئی کون بابا ہنجر تو کو ہندو دنیا میں گھنی آبادی ہے دنیا کی بابا لائٹ کے مسلمان کو خبر ہے چار بہت مسلمان پاکستان میں کنجی ایک لوگ کنجی ایک لوگ یہ وقت جو نہ ٹوٹی ہے سعودی میں کرے غلط ہے صحیح ہے یہ قرآن حدیث نے تو تجربات نہ جو مشاہدات کی ہر کو مجھے دو نا اساں کے کرے نہیں کرے ہوگا کچھ قرآن میں حدیث مثال نہ کہ کوئی حدیث ہم آپ کو بلا تجربہ کرنے کا ہے اور تاکہ وہ سورت کہف چاہ کے جب عربی میں
चंद मिनट पहले ॿुधायो विसरी विया काफ़ माना रात बस उन मां खे ख़बर आहे दोस्त ख़बर आहे सुठा ॻाल्हि सुञा करे असीं क्लास में पढ़ाईंदा आहियूं न असांजो वरी तरीक़ो इहो आहे त ॿारनि खां बार पुछंदा आहियूं मदरसे में उन सां छा आहे त वरी पुछण सां थोरो होशियारी रहंदी आहे तवजो रहंदो न त ॻाल्हि विसरी वेंदी आहे कमज़ोर आहे इंसान असांजो दिमाग़ कमज़ोर सभु को कमज़ोर आहे दुनिया जा खसारा ॾा थी आहिनि कमु करण ॾा थी आहिनि हुनखे हिते वेठो मस्तु में दुकान जो हिसाबु फलाणो हिसाबु पहिरीं तारीख़ ते करिणो आहे ॿारनि जी फीस ॾियणी आहे फीस जो बिल आहे फलाणो दिमाग़ में घुमे आहे न बाबा हीउ दौड़ वेठो आहे न तॾहिं करे कुझु होशियारु थियणो पवंदो हे 15-20 मिंट जेके वेहो था कुझु सम्झी वञो कुझु पैगाम खणी वञो वरी को तव्हां ॼाण मिले उनखे इख़्तिलाफ़ खोले बसि क़ुर खोले मोहबत सां बाबा सूरत कया पिया न हीउ वाक़ियो पढ़ हिन जो मक़सदु ॿुधा तूं चए थो फलाणो बुज़ुर्ग कोन फलाणे वारो हुनखे सभु कुझु ख़बर पए भले दुनिया छॾे वञे बाबा दुनिया छॾे वञे क़बर में पुरिजी वञे या त परे जी ॻाल्हि आहे इहो त ॾाढो परे जो सफ़र आहे सिर्फ़ु सुम्हे बुज़ुर्ग न तॾहिं बुज़ुर्ग खे ख़बर पवंदी दुनिया में छा ॿुधे इहो क़ुर थो चए ऐं पंहिंजे तरफ़ां कोन ॿुधो अलाह माफ़ करे कैफ़ जो वाक़ियो वार में वाक़ियो ऐं उहे वली इन्नहुम फित्यतुन आमनू बिरब्बिहिम वज़िदनाहुम हुदा अल्लाह फरमाए तो मुंहिंजा सच्चा वली हैं वज़िदनाहुम हुदा रब्बुल आलमीन जिनके हिदायत जी नेमत सां नवाज़ियो इहो वली जिन जो तज़कियो जिन जी पाकदामनी जिन जे ईमान ऐं हिदायत मिलाए तो तज़किरो रब्बुल आलमीन क़ुर मुक़द्दस में कयो आहे वार में लिखी विया अल्लाह ताला हुनखे निंड ॾेई छॾी हाणे निंड बा فلبثوا في كهفهم 300 سنين وازدادوا تسعا رب فرمائے 309 سال جي لاءِ ربان کي ننڊ ڏئي ڇڏي گھڻي ننڊ 309 سال 309 سال گھڻا سج ابھريا هوندا لٿا هوندا سال ۾ گھڻا ڏينهن हैं 360 या اسلامی 360 जे करीब था वो जो इंग्लिश मथे ते जा जेके वो शमसी घणा सिज उभरिया था होंदा घणा चंड घणी मौसम मटियूं हूंदियूं घणा दुनिया में आया हूंदा घणा विया हूंदा 309 साल कुरान तो चए 309 साल निंड मामनी ॻाल्हि कोन्हे बाबा कुरान तो चए सुता पिया 309 साल ये कुरान सुता पिया केतिरियूं हुकूमतूं मटियूं हुयूं केतिरा आया केतिरा विया केतिरियूं मौसमूं मटियूं सिज लथा सिज उभरिया 309 साल खां पोइ रब्बुल आलमीन हुनखे निंड मां उथारे छॾियो निंड मां जीअं उथिया अल्लाहु अकबर हाणे जॾहिं निंड मां उथिया पाण में कचहरी था कनि तबसरा था कनि चवनि था लबिसना यौमा असीं हिकु ॾींहुं सुता आहियूं बाना यौम या ॾींहं जो कुझु हिसो कुझु टुकड़ो इहा ख़बर कोन पई घणो सुता आहियूं दुनिया छॾे वञे मरी वञो त ॿ जी ॻाल्हि आहे सिर्फ़ु सुतो पियो आहे गुज़रियो ख़बर कोन्हे दुनिया में छा पियो थिए वक़्तु केतिरो गुज़रियो केतिरियूं हुकूमतूं बणिजी वियूं कहिड़े हीउ क़ुर आहे इख़्तिलाफ़ी ॻाल्हि कोन्हे क़ुर अहिड़ी रीति सां इशारे बार में तिलावत में वाक़ियो ॿुधो औ कल्लज़ी मर अला क़रियतिन वहिय ख़ावियतुन अला उरूशिहा मुफ़स्सिरीन जे मुताबिक़ हिते मुराद जनाब उज़ैर अलैहिस्सलाम जो अल्लाह जो नबी आहे फअमातहु अल्लाहु मिअत आम अल्लाह उनखे 100 साल जे लाइ मौत ॾिनो हिते मौत जी माना मुफ़स्सिरीन तक़रीबन या निंड 100 साल जे लाइ निंड मियत जो 100 के आसान कन कुरान मियत माना 100 आम जो साल के मियत आम 100 साल निंड 100 साल का भी थियो रब्बुल आलमीन पूछे तो उज़ैर कम लबिस्ता अल्लाह जो नबी हो अल्लाह ॻाल्हाए छो यानी कि उलमा लिखियो आहे त उज़ैर याकूब आहे त नबी आहे आम इंसान कोन्हे अल्लाह जो नबी आहे अल्लाहु अकबर रब्बुल आलमीन जे तरफ़ां सुवाल वली खान तो घणो आराम कयो चए थो लबिस्तु यौमन व बअद यौमा परवरदिगार ऐं हिकु ॾींहुं या ॾींहं जो कुझु घणो सुतो आहियां अल्लाह फरमाए उज़ैर न बल लबिस्त मिअत आम तूं हिकु ॾींहुं न 100 साल सुतो तोखे ख़बर कोन पई
گال سمجھ میں چپی نا یہ صرف ستل دی گال ستل دنیا چھڑے ونے وہ تو پرے دی گال بابا دنیا چھڑے ونے وہ تو پرے دی گال ستل گال تھے جو بلا جیلوا جاگے بیٹھو پردے جے پیا چھايو پرے کی خبر کونے یہ قرآن بتایا ستل بلا تو جو اکل دے پردو بابا اکل دے پردو خبر نہیں دی بابا جاگے لانا ترے خبر کونے بھت جے پیا چھايے یہ قرآن بتایا کتنے نبی جواب کیا نہیں قرآن میں کیڑا موضوع بیان کتنا مثال قرآن موجود ہے پر مصیبت ہے ایسے قرآن کے پڑھوں بولا سورہ یوسف تو پڑھو مختصر اشارت ہے یوسف علیہ السلام کے بھاؤ کنویں میں چلے آیا پی روئے پہ خبر ہو جیسا جو پٹ جیڑا بیٹا کنویں میں وہیں کڈی جیسا نا بابا وری پٹڑو بادشاہ تھی مصر ہے ہتے بابا پہ روئے روئی روئی قرآن تو فرمائے وَبِيَرْدَتَيْنَاهُ مِنَ الْحُسْنِ وَهُوَ كَسِيمٌ رونے رونے اکھن جی بینائی ختم ہر وقت دعائیں انتجائے یا صفا یوسف اے مجھو وقت جگر یوسف کاش کو ملی میں نے روئی روئی اکھن جی بینائی ختم پٹو دے مصر جو بادشاہ انہوں نے کہا وڈا ولی ہو ہے جن کے اسا ولی ٹھائے یہ نہ قرآن والا ولی بیا اگر جن کے اسا معاشرے میں ٹھایا ہن بتایا جو کو دعوت ہو کرے نا فلاں ملک میں چاہے مجھے خبر ہے اللہ جو ولی کو یاد رکھو پردے جو پیا چاہے ولی کی خبر عیسیٰ علیہ السلام زندہ آسمان ہے خبر ہے کہ زندہ بل رفعہ اللہ قرآن میں اللہ فرماتا اللہ نے کہتے ہیں تو اللہ قیامت نے پوچھا تو عیسیٰ کیا انت قلت للناس اتخذوني وامي الہین من دون اللہ چھا توچے ہو تو مجھے امان عبادت کا جو اللہ کے چلے کرے سورہ مائدہ جو آخری رکوع ہے چندو رب سبحانک تم پاک ہاں اؤں کیے تو چاہیے سگا رب کے چلے کرے مجھے عبادت کجو اللہ کنت علیہم شہیدن ما دمت فیہم اللہ جیستے ہوں زندہ اسی تے ہوں گواہی دی دوست کدھے توکھے چلے کرے بے گنی عبادت جو انہوں نے حکم کرنا فلما توفیتنی جن میں تو کے آسمان تے گھرائے ورتو کنت انت رقیب علیہم بعد جو نگران نگاہ دار تم وہاں مکے کار کرنا زندہ ہے عیسائی چھا پیا کرنا جو تو اللہ جس تائیں جیرو تو اس تائیں مکے خبر آ بعد جو مکے پتو بولنا انہوں نے کہا بڑا والی ہے نہیں اختلاف کو نہیں بھائی وہ پتہ قرآن میں اختلاف ہے قرآن سے کہ مسلمان جو اختلاف کو نہیں اسی سب ایک کہیں اختلاف یہ سب پانٹ ہیں اچھو قرآن میں اختلاف ہے سب ختم ہر مسئلہ ختم پردے جت میں ولی کی خبر پردو نہ ہو جائے نا سامو بیٹھو آ تنہیں ولی کی کرے خبر کو دی پہ میرے دل میں چاہے تنہیں خبر کو دی پہ دل تے پرے دی گالا سامو کلیئر خبر کو دی پہ اللہ جو ولی ہے وہ عظیم ولی واتخذ اللہ ابراہیم خلیلا قرآن میں نبی جلے خلیل جو لفظ ہے وہ سیدنا ابراہیم عظیم نبی اللہ میں پیارا نبی چھا شاندہ عظیم عنوانا بگو روانا ملائکہ ہے مختصر اشارت نہیں واقعہ سب تو آپ بتائیں نا تو آگے تھوڑو بڑی مختصر گاری سمجھے رسول الزاریات میں انہیں جگہ قرآن میں واقعہ موجود ہے حالتا کہ حدیث ضعیف ابراہیم المکرمین اس دخلوا علیہ فقالوا سلاما ابراہیم علیہ السلام نے عزت والا مہمان آیا اچھے کرے مہمان بیٹھا ہے مہمان جی ہے ابراہیم علیہ السلام بڑے مہمان والو مہمان نے کہا پوچھ کون مانی کھائیں دو کون کھائیں دو وہیں دوری مری فجا آگئی جن حدیث گاؤں ذبح کرے بھوکر گوشت کھڑی ہے علماء فرمائیتا تھا حنیف یہ تفسیر میں لگا لکھی ہوا سخاوت گابے جو گوشت بنا کے بہترین گوشت بینا بردے بھنی کھڑی ہے جو کچھ انسان کی طبیعت ہے بھوکر گوشت ودی کے بڑے ہیں بڑا مہمان نواز مہمان کے کولے کولے مانی کرائیں جاؤ فکر ربہ ہوئی لئیم قرآن تو جو انجھے بیجھو کر رکھی جی مہمان کے تکلیف رہتے سکون نہ کھائے مہمان نوازی حد رسول مہمان کا پوچھو کو نہیں ہوئی تمہیں گابو زبا کرے کھڑی آئے بھوک گئے گوشت فکر ربہ ہوئی لئیم فقال الا تاکلون گوشت رکھی سامو یہ چھوڑے تھا کھاؤ
छा पियो चए छो नथा खाओ महिमान साम्हूं वेठा अॼु त वॾो दवाऊं असांजे माशरे में अलाह जो कसम आहे कूड़ा अथव ठग अथव ये अल्लाह जे नबियुनि खां मथे तव्हां पाण मुस्लमानो फ़ैसिलो कयो न अल्लाह जे नबियुनि खां को वॾो वली आहे असीं कंहिंजो नालो कोन था वठूं बसि मोहबत सां क़ुर जो पैगाम तव्हांखे ॿुधाइण था चाहियूं दुनिया वारा मुस्लमानो शऊर जी ज़िंदगी जियो केरु माण्हू तव्हांखे क़ुर नाम थो सॾे ऐं केरु तव्हांखे बुज़ुर्गनि जी वाक़िअनि सां सॾे थो जंहिंजे लाइ का ज़मानत कोन्हे का वारंटी कोन्हे महिमान जे साम्हूं मानी रखी फ़क़ाल अला ताकुलून चए थो महिमानो छा थी वियो आहे तव्हां मानी नथा खाओ फ़अौजस फ़ी नफ़्सिही ख़ीफ़ा हाणे दिलि में ॾिजे पियो महिमान बि आहिनि मानी बि नथा खाइनि छा मसइलो आहे अल्लाह मलाइक ओए महिमान चवण लॻा इन्ना रसूल रब्बी इब्राहिम असीं रब जे तरफ़ां मोकिलियल मलाइक आहियूं असीं खाइण पीअण खां पाक पर जे परे जी ॻाल्हि साम्हूं अंदरि ख़बर पए हिन दुनिया जो भला खे वॾो वली सभ खां वॾो वली जंहिंजो नालो पहिरें ज़िक्र जो केरु आहे मोहम्मद रसूल उनजे बारे में रब फरमाए थो सूरत तौबा आयत नंबर 101 घणी आयत आहे हिकु ॿ हवाला थोरा खां यादि करे न कयो अहिड़े हदीस न तव्हां शऊर वारी ज़िंदगी जियो को बि भाव मिले हुनजी इस्लाह करे मोहबत में शयुनि खे खोले ॾेखारियो हर माण्हू तव्हां मुबलिग ते हिन शयुनि खे यादि करे केरु बि तव्हांखे मिलण जी तबलीग करे हींअर नबी कोन्हे तव्हांजो कमु आहे शऊर वारी ज़िंदगी जियो ज़िमेदारी जो एहसास कयो हे वॾो अज़ीम कमु आहे तव्हांजे ज़रिए हिकु माण्हू ते तौहीद जो पैगाम पहुतो न तव्हां कामयाबु आहियो भले सिधी वाट ते न बि आहियो तॾहिं तव्हां कामयाबु आहियो छो त पाण फरमायूं क़यामत ॾींहुं अहिड़ा बि नबी ईंदा जंहिं सां गॾु हिकु माण्हू कोन हूंदो पर उहो नबी कामयाबु आहे तौहीद जो पैगाम जेको बयानु करे थो अल्लाह वटि कामयाबु आहे भले हुनजे करे चवण असांखे हदीस थिए न थिए सिधी वाट ते अचे न अचे पर तव्हांखे दावत हिन खे यादि करिणो आहे माण्हुनि ताईं पहुचाइणो आहे बहरहाल मोहम्मद रसूल दुनिया जो वॾे वॾो उन हवाले सां क़ुर में खोड़ सारा वाक़िया मौजूद आहिनि सूरत तौबा आयत नंबर 101 सूरत तौबा जंहिं मुंहिंजे भाउ वटि क़ुर घर में आहे न जंहिं वटि आवाज़ आहे मस्जिद में कोन आयो आहे मोहबत सां क़ुर मुक़दस खोले सूरत तौबा जो आयत नंबर 101 जो तर्जुमो पढ़े मसला इख्तिलाफ ख़त्म थी वेंदा बसि अल्लाह ताला छा थो फरमाए وممن حولكم من الاعراب منافقون ومن اهل المدينه مرضوا على النفاق अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीनो ऐं मदीने जे आस-पास में मुनाफिक रहनि था मुनाफिकून ला तअलमुहुम ला माना न तअलमुहुम तअलम इल्म माना तो ला तअलमुहुम अल्लाह जे नबी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे ख़बर कोन्हे मूं रब खे ख़बर आहे नबी जे बिना पीड़ो निवार को पढ़े दिल में निफाक़ नबी अलैहिस्सलाम के पतो कोने कुरान तो जे मोजा कर कोने मोजी फतवा कोने मदा में हां के नाराजगी थे तो बहरहाल ये मौजू ले देखो असल मौजू हदीस के जरूर पूरो करे था फजर जी नमाज जो टाइम गुजरियो केर कोन थियो तो रब्बुल आलमीन आलिम गैब निंदा का पाक इंसान कमजोर सुबह तो को पतो कोने मोहम्मद रसूल को सुता पे इंसाबा काम सुता पे सिजो करियो मथे उमर रजी अल्लाह ने आवाज ॿुधी नबी अलैहि सलाम सजाग थियनि था पाण फरमाइनि था रिवायत लिखी है मुख़्तसर ॻाल्हि खे ख़तमु कया पाण फरमाइनि था त हिन जॻह ते शैतान हाज़िर थियो आहे थोरो अॻिते हलो शैतान पाण खे गाफ़िल कयो आहे अॻिते पाण नमाज़ था पढ़ूं नबी अलैहि सलाम सां अॻिते वञनि था पाण हुते तकबीर चवराइनि था अज़ान चवराइनि था नमाज़ पढ़ाइनि था हिन महिल इकराम में मसइलो कढियो आहे अहिड़े इलाइक़े में माण्हू मौजूदु आहे जिते बांग कोन आई आहे भले टाइम गुज़री वियो हुजे फर्ज़ नमाज़ पढ़णु चाहे थो बांग न आई आहे त बांग ॾियो बैद में बांग ॾियो ऐं इकामत नबी अलैहिस्सलाम चवराई हिन महिल इकराम में मसइलो कढियो आहे बैद में माण्हू अची नमाज़ पढ़े थो न कुझु दोस्त न पढ़ंदा तकबीर अचनि इकामत चई पोइ नमाज़ पढ़े पाण इकामत चवरायो छो त नमाज़ जो टाइम निकिरी वियो बाद में इकामत चई नमाज़ पढ़ी आहे पर नमाज़ नबी अलैहिस्सलाम पढ़ाई ॾिठो हिकिड़ो साथी आहे पाण फरमाईंदा या फलान मां माना कनि तुसली माना
تو نماز چھو کر پڑھی ہے چند اللہ جنبی اصابت میں جنابت ولا ما اللہ جنبی پانی ختم تھی گئے اور جنوبی تھی گئے غسل کی ضرورت پجی وئی تینا کرے پانی کو غسل کو کہ نماز کتھا پڑھا پانا نے مسئلہ سکھایا علیہ بالسعید اللہ جا بنا کہ پانی نہ ہو جائے تے مٹی سے تیمم کرے نماز پڑھ نماز تو چلے یہ مسئلہ سکھی وٹو پانی نہ ہے یا ایڑی بیماری ہے جو انسان پانی استعمال کرے پانی نقصان پہنچائے سکے تو ایڑی صورت میں تیمم کرو کیا کرو تیمم چیبو وضو کی جگہ تے مٹی جو استعمال غسل ان کا تھی سکے وضو بھی تھی وضو کی ضرورت ہے غسل بھی تھی وضو بھی تھی طریقہ بخاری میں دیگر کتب میں موجود ہے عمار رضی اللہ عنہ روایت میں نبی علیہ السلام سکھا ہے وضرب بيديه الارض ضربة واحدة نبی علیہ السلام پانے بنیت لگی زمین تے کوئی ساجد کے کعبے کے ساجد تے گھمایا نبی علیہ السلام پھوک ڈنی انہاں کے بنایا بہت گھمایا بس یہ بات ہے جو طریقہ یہ سیکھنا ہے زمین تے ساجد کعبے تے کعبہ ساجد تے یہ بات ہے مٹی جگر انسان فالج جا کا بیماری پانی سے نقصان تھی سکے تو غسل کا تو گناہ گار قرآن تو فرمایا فلا تم کو بیہدیک ملا تہلکہ پانے پانی ہلاکت میں نہ ملا تیمم کرنے پانی کا تیمم جو طریقے سے کرے کوئی نبی علیہ السلام آن تھوڑکتے گا پینا جو پانی ختم تھی ہتا ہوتا بولے کتا نہ ملے پانا سیدنا علی سائیں ای سیدنا زبیر صحیح کے رضی اللہ عنہ بنی کے موقع تاوانی گولے جو پانی گھنے یہ گولے پانی نہ لدی تو عالم الغیب ربانی ذاتا نہ کتھے پانی کی خبر پڑے عالم الغیب ربانی ذاتا پانی کتھے کے پتو کو نہیں گولے تکیبا ڈٹھو کہ ایک عورت کا بار پانی جا مشکی جا چھلیوں گدھے دے متا کھڑی اچے دے گلے جے متا سوار جو اللہ جی بنی سے پانی دے علی سے زبیر سے کہی رضی اللہ عنہ اور چیتی پانی کونے نہیں سے جو لگا سی محمد رسول اللہ ساتھی ہے جو لگے محمد کے اور کو بھی جانا پانی کو جو مسلمان کو نہیں ہے جو مسلمان کو نہیں سنجانے کو تو معیار ان تے کو معیار نہ تے جو حبیب کے سنجانے پر حبیب جو چیو نہ مجن معیار نہ تے سمجھو گا چند سیکنڈ کا پوچھو یا حبیب کے سنجانے تھی کین دی اطاعت کرے علی سائیں زبیر سائیں بھائی رضی اللہ عنہ وٹھے اللہ جنبی پانی کتھاں کر ملیا ہن عورت وٹ پانی تے پر جن اللہ جی بنی پانی دے کہ پانی ڈھٹو کو نہیں دے اللہ جی بنی تھی سفر میں ہو مسافر پانی کو نہیں بلا پانی کترو کرے تیری مسیرت جو میں لے رہا 24 کلاک ایک ڈی ایک رات دو کوئی مٹھو پانی ملندو پان اللہ جی بنی مجھے ساتھی جڑا سفر میں نے جنگل میں ہوں 24 کلاک نو اسا پانی ملے مجھے ساتھی تے مری ویندا پانی دے سکے چینے پانی کو دے اور اللہ معاف کرے سے تو تے خطرناک اور رسول میں جڑے دکھی نہ ہے مجھے مارو بنے چار بندے ضد خراب سے اللہ کے پسند کو نبی علیہ السلام کے پسند کو ضد کا پانی بچائے ضد جہالت پانی کو بھلے مرن تے مرن پانی کو پر فرمائیں چھا کرے والا مجبوری ہے ساتھی مرن تا تکلیف میں اور فرمائیں والا کھڑو پانی زبردستی نتھی دے مجبوری ہے ساتھی مرن تا بیچارہ نبی علیہ السلام جو حکمت صحابہ کرام جی جو پانی کھڑنے لگا چلنے لگی محمد صلی اللہ علیہ وسلم انہا موت لہا محمد صلی اللہ علیہ وسلم یاد رکھ جان اور یتیم جی امایا ہوں جو پانی ڈکن موقع رہا حبیب کائنات علیہ السلام کو پانی بچپن یتیمی بھی یاد اچھی بار فرمائیتا نہ تمام پانی رکھنا صحابہ بیان کر رہے ہیں رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم لعاب کے واقع دے پانی کے کڑھی مشکی سے میں داخل دیو چند اللہ جو قسمہ پانی پی ڈھوا کیا سی تھام ٹکر بھریا سی جہاں کے ویجڑی ضرورت تھی انہیں غسل کیو ہکڑو ڈھکو پانی گھٹ کو تھو جو اساں جے حبیب محمد رسول اللہ کو معجزہ یہ حبیب دا معجزہ دیکھو ان حبیب دا معجزہ
اللہ تعالیٰ کرامت ॾिनो इज़त ॾिनो असांजे हबीब मोहम्मद रसूल औरत दंग रहिजी वई मामूली ज़ात कोन्हे जंहिंखे मूं जवाबु ॾिनो हैरान बीठी आहे हबीब हुकुम जारी कयो पाण फरमाईंदा आहिनि कि ज़मीन ते चादर विछायो कपिड़ो विछायो कपिड़ो विछायो जंहिं वटि जवान खणी अचो खजूर खणी अचो पनीर खणी अचो अटो खणी अचो जेके शयूं खाइण जूं खणी अचो हबीब कायनात अलैहिस्सलाम पंहिंजे मुबारक हथनि सां हड़ बदन खां भरी बधे करे चवंदा अल्लाह जी बानी यादि रखजां असां तव्हांजो पाणी इस्तेमालु कोन कयो आहे ही मोहम्मद रसूलुल्लाह जे तरफ़ां तुंहिंजे यतीम बचड़नि जे लाइ ग़िज़ा आहे खुराक आहे राशन आहे औरत दंग रहिजी वई आहे कदम कोन थी चोरे चए थी अल्लाह जे नबी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह अॼु खां पोइ तव्हांजी ग़ुलाम थी ज़िंदगी गुज़ारींदसि तव्हांजी ग़ुलाम थी ज़िंदगी हबीब वाला अख़लाक़ ही मोहब्बत सां असां जे करे माण्हुनि खे तकलीफ़ कंदासीं दीन जो पैगाम पहुचाईंदासीं वॾो सफ़र बहरहाल हीअ रिवायत वरी शरह तलब हुई चंद अहम मसला मुख़्तसर वक़्त में तव्हां बयानु कया ॿिया खोड़ सारा उलमा किराम इन ॾींहुं मसला कढनि तमामु ॾुखो माना अल्लाह खां दुआ आहे असांखे हक़ीक़ी माना में दीन जो फ़हम ॾे तव्हांखे इहा गुज़ारिश आहे रब जो क़ुर तर्जुमे सां पढ़ो रब जो क़ुर ॿुधो तर्जुमे सां सही बुखारी शरीफ़ सही मुस्लिम शरीफ़ घटि में घटि तर्जुमे सां पढ़ो तव्हांजी ज़िंदगी जो मामूल हुजे इंशाअल्लाह हिन फितरे जे दौर महफ़ूज़ थी वेंदो रहिजी वेंदो वरना उहो ख़तरनाक दौर आहे तेज़ीअ सां फितने जे वरकुरे में वही वेंदो ज़ाया थींदो ज़िंदगी तबाह थींदी असीं ॾिसूं पिया बिलख़ुसूस असांजो जेको तरसुल जो इलाइक़ो आहे वॾी जहालत आहे असांजा मुस्लमान भाउर तेज़ी सां बिदअत में शिरक जे फितने में वहनि पिया हुननि खे ख़बर ई कोन्हे वीचारनि खे पतो ई कोन्हे दीन छा आहे अल्लाह जा हक़ कहिड़ा आहिनि अल्लाह जो तारीफ़ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम का मालूमात कोन्हे वजह इहा त इन्हनि मौलवी ने मना कई त बाबा क़ुर न पढ़ो हुनखे ख़बर आहे क़ुर हमारा पढ़ंदो त असांखे इहो जेको दंड थो ॾिए न मरण खां पोइ पूरो साल थो खाराए सिस्टम ख़तमु कंदो त क़ुर में ॾाढी कोन कुझु न हुननि पंहिंजो पेट ॾिठो आहे अल्लाह ताला हिदायत ॾिनी मौलवी खे जेके दुनिया जे आरज़ी हालतुनि जे ख़ातिर क़ुर खां रोकींदा क़ुर खे तर्जुमे सां हीउ जन्नत जो ज़ाहिर किताब आहे जन्नत जो दस्तूर आहे जंहिं क़ुर सां ताल्लुक़ जोड़ियो इंशाअल्लाह जन्नत जो मुक़द्दर अज़म को इंशाअल्लाह रोज़ाने क़ुर मुक़द्दस तर्जुमे सां 2-3 साल सम्झंदासीं गौर कंदासीं मुंहिंजो रब मूंखे छा थो चए क़ुर जी बाने सां रब जी ॻाल्हि आहे कचहरी आहे रब असां सां ॻाल्हाए पियो मुनो जे त तर्जुमे सां न पढ़े जाने में रब मूंसां थो ॻाल्हाए या अय्युहन्नास इंसानो रब ॻाल्हाए पियो मुनो जे त तर्जुमो न पढ़ गुमराह थी वेंदे अरे गुमराह तूं आहे रब मुंहिंजो मूंसां ॻाल्हाए ऐं रब जे पैगाम खे न सम्झां मोबाइल में हमारा रुगो मास्टर आया पोस्ट में गवर्नमेंट मथां को वॾे ऑफिसर जो मैसेज इंग्लिश में हुजे अहिड़ो वॾो इंग्लिश पढ़ण अचे 70 माण्हुनि खां तर्जुमो करे सम्झंदो मथां छा चयो रब जो पैगाम मुंहिंजी ज़िंदगी जा 40 साल गुज़री विया 50 साल गुज़री विया कॾहिं रब जो क़ुर सम्झुमि कोन पैगाम ॿुधुमि कोन न कॾहिं तवजो कयो त मुंहिंजो रब मूंखे आख़िर चए छा त क़ुर सां तालुक़ रखो इंशाअल्लाह दुनिया जी का बि ताक़त तव्हांखे गुमराह कोन कंदी अल्लाह असांखे हक़ जी वाट ते हलाए जन्नत जी वाट ते हलाए अल्लाह ताला असांखे जन्नत फिरदौस में पहुचाए मोहम्मद रसूलुल्लाह जे मुबारक हथनि सां हौज़ कौसर जो जाम अल्लाह ताला खे नसीब करे अल्लाह ताला सभिनी बीमारनि खे शिफ़ा कामिला अजर अता फरमाए जेके प्रोग्राम में हाज़िर थिया अल्लाह ताला हुन जो ॿुधणु क़बूल फरमाए रब्बुल आलमीन असां गुनाहगारनि जो ॿुधाइणु क़बूल फरमाए अल्लाह जे सफ़र खे असांजे लाइ मुबारक बनाए अल्लाह ताला असांजे गुनाहनि खे कमियुनि कोताहियुनि खे माफ़ फरमाए अल्लाह रिया खां बचाए अल्लाह इख़लास जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह ताला ही जेके मस्जिद खे आबाद कयो वेठा आहिनि सही सईद भुट्टो साहब सनम फर्जन मोहतरम अली भाई हफ़िज़हुल्लाह उन जी महिनतुनि खे क़बूल फरमाए इन आवाज़ खे अल्लाह ताला क़यामत ते हुन जे लाइ सदका जारिया बनाए इन मस्जिद खे हुन जे लाइ सदका जारिया बनाए जेके माण्हू इबादतूं कनि पिया अल्लाह ताला हिन सभिनी इबादतुनि खे जिन मस्जिद ठाराई ख़र्च कनि पिया संभालनि पिया हुन जे लाइ सदको जारिया बनाए असीं दिलि सां दुआ कयूं बराबरि तव्हांखे दावत ॾियणु ख़ासि तौर ते साईं सईद साहब खे सिदाबाद मां हली करे दावत ॾियणु